लाहौर मां अगवा थियल परॾेही औरतुनि जी बाज़ाबी लाइ सरगोदा में घर ते छापो हयो। फैमिली ॿुधायो त नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जा माइट आहियूं। जांच दौरान इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त मुल्क जे वॾी शख़्सियत जा माइट वाक़िए में मुलविस आहिनि। DIG ऑपरेशंस फैसल कामरान जी प्रेस कॉन्फ्रेंस। DIG ऑपरेशंस चयो त 26 जून ते औरतूं इस्लामाबाद पहुतियूं ऐं 29 जून ते लाहौर आयूं। गाॾी जी लोकेशन जी मदद सां रज़ा डार खे ट्रेस कयो वियो। सफ़ारतखाने सां राब्तो करण बाद औरतूं मेडिकल कराइण ते राज़ी थियूं। मेडिकल कराइण बाद अदालत में 164 जो बयान रिकॉर्ड करायो वियो। वाज़े थी वियो आहे त कंहिं ज़्यादती कई, कंहिं धमकी ॾिनियूं। 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला अली ख़ामनाई जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। संदसि पुट मीसम मसूद ऐं मुस्तफ़ा ख़ामनाई शरीफ़। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान, बाक़िर कालेबाफ़ ऐं अवाम जी बि वॾे अंग में शिरकत। सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनाई मौजूदु न हो। तेहरान जी सभ खां वॾी मज़हबी मर्कज़ इमाम ख़ुमैनी मसला में आयतुल्ला जाफ़र सुबानी जनाज़े नमाज़ पढ़ाई। पहिरें मरहले में शहीद आयतुल्ला ख़ामनाई, ॿिए मरहले में संदसि धीउ बुशरा ख़ामनाई, नाठी मिसबाउल हुदा बाकरी ऐं नुंहुं ज़ुहरा हदाद आदिल जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। टे मरहले में ॾोहिटी ज़हरा मोहम्मदी जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। अॻवाननि पारां पलांद वठण ऐं इंतकाम जा नारा। आमरीकी फ़ौज जेतिरी ताक़तवर आहे पहिरियां कॾहिं न हुई। अहिड़ो को चैलेंज नाहे जेको पूरो न करे सघे। उहा जाइ नाहे जिते न वञी सघे। अहिड़ो को बि टारगेट नाहे जेको पूरो न करे सघे। आमरीकी सदर ट्रंप जो तक़रीब खे ख़िताब। अमरीका जे 250 आज़ादी जी सालगिरह जे मौक़े ते सदर ट्रंप 40 मिंटनि ताईं ख़िताब कयो। आमरीकी कारोबारी ऐं मुआशी सुधारनि जी तारीफ़ कई। पंहिंजे हुकूमती जो दौर जी कामयाबियुनि जो ज़िक्र बि कयो। ट्रंप चयो त अमरीका जे सोनहरी दौर जी हीअ शुरूआति आहे। 49 साल गुज़रण बावजूदि अॼु बि 5 जुलाई जो ॾिहाड़ो यादि ॾियारे थो त क़ौमूं ॾाढ सां तरक़ी न कंदियूं आहिनि। 5 जुलाई जो ॾिहाड़ो यादि ॾियारे थो त क़ौमूं जमहूरियत, आइन जी बालादस्ती ऐं अवाम जी हाकमियत सां तरक़ी कंदियूं आहिनि। असां पंहिंजे शहीदनि जे मिशन खे अॻिते वधाए रहिया आहियूं त वोट जी ताक़त हमेशह गोली जी ताक़त ते ॻरी रहंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पैगाम। बिलावल भुट्टो चयो त 5 जुलाई 1977 ईस्वी जे ॾिहाड़े खे पाकिस्तान जे जमहूरी रूह खे हिकु कारो ज़ख़्म बणिजी हमेशह यादि रखियो वेंदो। हीउ उहो ॾींहुं हो जॾहिं अवाम जे मैंडेट खे बंदूक जे ज़ोर ते खसियो वियो। बिलावल भुट्टो चयो त जॾहिं बि आइन या अवाम जी मैंडेट खे ख़तरा पैदा थींदा त जदोजहद जारी रहंदी। आमिर जावलक पारां 5 जुलाई 1977 ईस्वी ते शहीद भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पारां अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। लाड़काणो, बदीन, ठट्टो, तगवाणी, खानपुर महर, नौदेरो, मोरो ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि चयो त 5 जुलाई 1977 ईस्वी ते आमिर जावलक चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे मुल्क में मार्शल लॉ लॻाई वई। मुल्क में अॼु बि 5 जुलाई वारा गैर आइनी क़दम भोॻे रहियो आहे। कारगिल जंग जे हीरो कैप्टन कर्नल शेर ख़ान शहीद जी 27वीं वरसी मल्हाई पई वञे। कर्नल शेर ख़ान 5 जुलाई 1999 ईस्वी ते कारगिल जे महाज़ ते दुश्मन सां विढ़ंदे शहादत पाणी। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां शहीद कर्नल शेर ख़ान खे भेटा पेश। कंधकोट भरिसां डाटसन शाही कैनाल में किरी पई। 2 सोट ॿुॾी विया। 8 कलाक गुज़रण बावजूदि इंतज़ामिया तरफ़ां को बि अमलदार वाक़े वारे हंधि न पहुतो। वारसनि जो चवणु आहे त डाटसन में सवार 7 ॼणा ॻोठ प्यारो ख़ान गोलो खां मज़दूरी ते शहर वञी रहिया हुआ। ज़बून हाल पुल ढहण सबबि डाटसन कैनाल में किरी पई। 16 वरनि जो नीगर अब्दुल गफ़ार ऐं 12 वरनि जो नीगर मुजीब ॿुॾी विया। इंतज़ामिया जो को बि अमलदार न पहुतो आहे। नोटिस वठण जो मुतालबो। सकरंड पुलिस पारां 55 दुकान सील करण ख़िलाफ़ दुकानदारनि सियासी सभा जे अॻवाननि जो एहतजाज।
वापारी अॻवान गुलाम मुर्तज़ा समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में पुलिस लाइन खां साफ़ी चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुतासिर दुकानदारनि जो चवणु आहे त 23 साल अॻु पुलिस 55 दुकान बसवाड़ ते ॾिना हुआ। गुज़िरियल राति ओचितो सील करे छॾिया। सभई माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। करोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। नोटिस परतो वञे। SHO सकरन जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत पुलिस लाइन जा 55 दुकान सील कया आहिनि। जरवार वेझो कंडीर शाख खे घारो पवण सबबि ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। ॻोठ लहणो लिगारी भरिसां शाख खे घारो पियो। इतला बावजूदि आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। ॻोठाणनि पारां पार मुरादो घारो बंदि करण जूं कोशिशूं जारी। बजट, महांगाई, बिजली जी लोड शेडिंग ऐं बद इंतज़ामी ख़िलाफ़ SUP जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा करे धरणा हंया विया। लाड़काणो, कदकोट, कशमोर, शहदादकोट, टंडो मोहम्मद ख़ान, मिठी ऐं उमरकोट में मुज़ाहिरा। सकरन, काज़ी अहमद मोरो ऐं सेवण में बि रैलियूं कढियूं वियूं। बान सईदाबाद, तंगवाणी, मेहड़, बाडर ऐं ठुल में बि एहतजाज। कुडरी, जाती, खाणोट, टारूशाह, दौड़ ऐं गुलाब निगारी में बि मुज़ाहिरा करे नारेबाज़ी। अॻवाननि चयो त सिंध हुकूमत जी अवाम दुश्मन बजट खे रद्द करियूं था। सिंध जा 300 अरब रुपया कटौती करे वफ़ाक़ हवाले करण जी मज़म्मत करियूं था। बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करण जो मुतालबो।